मई जी चूंडनि जे मामले ते अपोज़िशन ऐं सुप्रीम कोर्ट विच में डेडलॉक बरक़रार आहे। अहिड़ी सूरत-हाल में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ क़ौमी सलामती कमेटी जो इजलास अॼु जुमे ते तलब करे वरितो आहे। इम्कान आहे त इजलास में बेज़ाहिर सिक्योरिटी ख़दशनि सबबि चूंड मुलतवी करण लाइ फ़ौजी क़यादत जी हिमायत हासिल करण जी कोशिश कई वेंदी, जेतोणीकि कमेटी जे इजलास जे हवाले सां को बि बाज़ाब्ता बयान जारी नाहे कयो वियो। ज़रियनि मुताबिक़ इजलास अॼु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि थींदो। इजलास में आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर, चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी CGC SC जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा, एयरफोर्स ऐं नेवी जा सरबराह ऐं दिफ़ा, नाणे ऐं इतलात जा वफ़ाक़ी वज़ीर शिरकत कंदा। ज़रियनि जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते पंजाब में 14 मई ते थींदड़ चूंडनि जे हवाले सां वफ़ाक़ी हुकूमत हिकु भेरो ॿीहर आला इख़्तियारनि खां इम्कानी ख़तरे बाबति ब्रीफिंग वठंदी। ज़रियनि जो चवणु आहे त फ़ौजी अमलदारनि हुकूमत खे तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी त अफ़गानिस्तान जी सरहद सां मिलंदड़ क़बाइली ज़िलनि में दहशतगर्द तंज़ीमूं ॿीहर मंज़म थी चुकियूं आहिनि, जंहिं सबबि चूंड मुहिम लाइ हालतूं साज़गार नाहिनि। ज़रियनि दावा कई आहे त मुलाक़ात दौरान मौजूदा सूरत-हाल जी रोशनी में मुल्क में एमरजेंसी लागू करण जी ऑप्शन ते बि ॻाल्हि ॿोल्हि थी सघे थी। आइन जे आर्टिकल 232 तहत एमरजेंसी जो ऐलान करे सघिजे थो, जेको अंदरूनी सूरत-हाल जी सूरत में वधि हिकु साल लाइ एमरजेंसी जो ऐलान करे थो।